महबूबा हक़ मौजूद ये लतीफ़ ये सिंध ऐं ये आलम इंसानियत सॼणो सदा ख़ुशि हुजो सदा आबाद हुजो फ़िक्र लतीफ़ सां अव्हां वटि हाज़िर थींदो आहियां ऐं लतीफ़ साईं जो बैत पढ़ी उनजी पंहिंजे नंढड़ी मामूली सम्झ मूजिबि उनजी तशरीह कंदो आहियां ऐं उनजी तशरीह मुंहिंजी घणे क़दुरु समाजी तशरीह हूंदी आहे छाकाणि त जेके मुफ़किर आहिनि उहे पंहिंजो फ़िक्रु पेश करे छॾींदा आहिनि ऐं फ़िक्र उन फ़िक्र मंझां जेके वक़्त जूं समाजी क़ौमी ऐं इंसानी जेके घुरिजूं आहिनि उहे उन फ़िक्र मां हासिलु कबियूं आहिनि इहो ई फ़लसफ़े जो बि उसूल आहे इहो ई तक़ाज़ा आहे समाज जी इहा ई तक़ाज़ा आहे इंसानियत मूमल राणे में पाण अॻे वीलॉग में मूमल राणे ते ॻाल्हायो हुयो अॼु बि पाण मूमल ते ई था ॻाल्हायूं गुजर खे गजमेल जूं तारुनि में तबरूं लाह वल्लाह मूमल मूमल खे गुजर खे गजमेल जूं तारुनि में तबरूं हाणे जेका गुजर आहे जेका मूमल आहे उन वटि मोहबत जूं प्यार जूं इश्क जूं कुहाड़ियूं हथनि में आहिनि हाणे हाकमनि खे ज़ोर भरियूं ज़बरूं इन सिट ते ख़्यालु करण जी ज़रूरत आहे गौर करण जी ज़रूरत आहे हाणे हाकमनि खे ज़ोर भरियूं ज़बरूं काक कंधीअ कबरूं पसो परॾे छा त कमाल आहे लतीफ़ साईं हिकिड़ो त काक माल थो अॾे हिकिड़ो अहिड़ो काक माल थो अॾे जंहिं काक माल ते जेके इनकलाब जा जेके सोर्सिस आहिनि उहे सोर्सिस मूमल थी बणिजे ऐं उते ॿियूं जेके हुन सां गॾु मौजूदु आहिनि उहे हुन काक माल जो सोर्स थी बणिजनि इन मां छा थो थिए असांखे छा छा हासिलु थो थिए उनखे सम्झण जी ज़रूरत आहे नंबर वन त असां इहो सम्झी वरितो आहे त असां मर्द ई इनकलाब आणे सघूं था औरत इनकलाब नथी आणे सघे तब्दीली नथी आणे सघे को किरदारु अदा नथी करे सघे इहा शइ जेका असां सम्झी वरिती आहे टोटली ग़लति सम्झी वरिती आहे इन जे करे जो असांजो मर्दाणो समाज आहे इन जे करे जो असांजो ज़रई समाज आहे इन जे करे जो असांजे पैदावार जा जेके बि ज़रिया आहिनि जेके बि शयूं आहिनि उन्हनि सभिनी ते असां मर्दनि कब्ज़ो करे वरितो आहे मर्दनि जे कब्ज़े जे करे औरत घर ताईं महदूद थी वई आहे जॾहिं घर ताईं महदूद थी वई आहे त अध खां वॾी आबादी उहा समाजी जिदोजहद क़ौमी जिदोजहद आलमी जिदोजहद खां टोटली कटियल आहे नतीजे में जेके सरमाएदार ऐं जेके जाबिर फाशिस्ट क़ुवतूं आहिनि उहे सभई हिन समूरी दुनिया खे भेले रहियूं आहिनि हज़ारे किरोड़े अरबे इंसान ॿिनि वक़्तनि जी मानी जे लाइ परेशान आहिनि ऐं हिकिड़े पासे सरमाएदारनि वटि एतिरी दौलत कठी थी चुकी आहे जो उन्हनि खे पाण खे बि ख़बर कान्हे का त असांजी दौलत केतिरी आहे असांजे पोरे जो क़दुरु न रहियो आहे असांजे महिनत जो क़दुरु न रहियो आहे असांजी कंहिं बि शइ जो क़दुरु न रहियो आहे बसि ॿिनि वक़्तनि जी मानी मिले थी ऐं असां उहा मानी खाई ज़िंदह रहूं था त जीअं सरमाएदार जे लाइ असीं कमाए सघूं भोतार जे लाइ असीं कमाए सघूं वॾेरे जे लाइ असीं कमाए सघूं ज़ालिम जेके वहशी भोतार आहिनि उन्हनि जे लाइ असीं कमाए सघूं इते वञी सॼो सिलसिलो बीठो आहे हाणे इहो सिलसिलो तब्दील कीअं थिए गुजर खे गजमेल जूं तारुनि में तबरूं हाणे हाकमनि खे ज़ोर भरियूं ज़बरूं हाणे हिन खे ॿिए रंग में वठिबो त उहे आशिक मिज़ाज हाकमान उहे सभई अचनि था मूमल जे काक माल ते अचनि था बाक़ी उहे हाकमान हुनखे काक माल ते अचण जी ज़रूरत कोन्हे उमिरि वांगुरु मारवी खे अॻवा करे खणी वञी पिए सघिया मूमल कहिड़ी ॻाल्हि हुई वक़्त जा हाकम पर न कंडीशन्स हुयूं शर्त हुआ मूमल जी पंहिंजो सुर में कंडीशन्स रखियल आहिनि त बाबा काक माल जो जेको प्रोसेस आहे उहो सॼो जेको तइ करे उहो अची उते पहुचंदो उहो ई मूमल माणे सघंदो उन में जेको तिलस्म आहे ही जेको असांजे मथां तिलस्म मढ़ियो वियो आहे ख़ौफ़ जो तिलस्म हीअं थी पवंदो हीअं कंदासीं त हीअं थी पवंदो
उहो तिलस्म जेको बि टोड़े अॻिते निकितो उहो मूमल माणींदो। मूमल छा माणींदो? मूमल लतीफ़ साईं त बाबा लतीफ़ साईं तजरीद में मूमल खे खयो आहे, पर असुल ॻाल्हि मूमल जेका ओरिजिनल मूमल आहे उन मूमल खे असांखे सम्झण जी ज़रूरत आहे। उहो मूमल माणींदो। ही जेके हुकूमती रुकावटूं आहिनि, ही जेको कानून आहिनि, ही जेको असां ते अलाए छा छा जेको लागू कयो वियो आहे, इनखे जेको बि सम्झंदो पहिरियां ऐं पोइ उन मां क्रॉस थींदो ऐं वञी उन जॻह ते पहुचंदो जिथे मूमल आहे, त उन खां पोइ उहो मूमल खे माणे सघंदो। ऐं मूमल उन आज़ादी, उन ख़ुशहाली ऐं उन तरक़ीअ जो नालो आहे जंहिंजे लाइ सिंध सदियुनि खां दाऊं कंदी रही आहे। मिजाज़ में त ख़ैर इन जी ॿी माना खुदी उहा भले जंहिंखे बि कढणी हुजे, पर आऊं हिन मुफ़किर वटां सिंध जे ख़ुशहाल जी ॻाल्हि घुरंदुसि ऐं मूंखे ॾिए थो ऐं मूंखे चए थो त हीउ पढ़, हिनजी हीअ माना अथई ऐं उहा मूंखे मिले थी। हाणे हाकमनि खे ज़ोर भरियूं दबरूं, काक कंधीअ कबरूं पसो परॾेही। हाणे इहे जेके परॾेही आहिनि, उहे जेके अचनि था, कहिड़ी मूमल? तव्हांजी धरती उहा मूमल खे माणण जे लाइ, उन ते कब्ज़ो करण जे लाइ, उन ते जबर ऐं ज़ुल्म करण जे लाइ, उन जी फुरलुट करण जे लाइ जेके अचनि था मूमल, पंहिंजे तिल्स्म सां उन्हनि जूं कबरूं ठाहे थी छॾे। पैगाम ऐं इन जो लबे लुबाब ऐं हर हासिल इहो थियो त हीउ जेको काक महल ठहियल आहे, इन काक महल खे रेज़ा रेज़ा करण जी ज़रूरत आहे। हीउ जेको जबर जो, ज़ुल्म जो, इस्तहसाल जो ऐं इंसाननि खां मानी खसण जो पार आहे, जेको मानी खसण जो साज़ थियो, उनखे रेज़ा रेज़ा छा करिणो आहे? उन ते कब्ज़े करण जे लाइ जेके अचण वारा आहिनि उन जूं कबरूं ठाहे छॾणियूं आहिनि। काक कंधीअ कबरूं फसो परॾेहिनि जूं, इहे जेके असां ते धारिया हमला थिया लतीफ़ साईं जे दौर खां अॻु, लतीफ़ साईं जे दौर में, लतीफ़ साईं खां पोइ, इहे जेके बि सभु शयूं थियूं ऐं मुंहिंजी सिंध मूमल जे लाइ जेके बि लश्कर कशियूं थियूं, उन्हनि लश्कर कशियुनि खे ॾिसंदे लतीफ़ साईं इहा समूरी ॻाल्हि मूंखे उमेद आहे त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि थोरी पेचीदा ज़रूरु आहे, पर तव्हां उनखे सम्झी विया हूंदा त हीअ मूमल धरतीअ जो नालो आहे, हीअ मूमल सिंध जो नालो आहे, हीअ मूमल आलम जो नालो बि आहे, छाकाणि त आलम बि अंजन में आहे। सॼी दुनिया जा जेके ग़रीब माण्हू आहिनि जिन जो इस्तहसाल थी रहियो आहे, उहे सभई सूरनि में आहिनि। मुंहिंजा सॼणो वीडियो खे शार थो कयां, छाकाणि त असां सिंधी माण्हुनि खे में हिकिड़ो मयार आहे, इंतिहाई निमाणाई सां मयार आहे त फेसबुक ते असांखे ॿियूं शयूं त उहे गैर ज़रूरी, उन्हनि खे बि असांखे घणो कमु करिणो आहे, पर पंहिंजे फ़िक्र खे सम्झणो न आहे। इहो असां पंहिंजे पाण सां वैल कयो आहे ऐं उन वैल करण जे करे अॼु असां इन जॻह ते पहुता आहियूं। तव्हांखे गुज़ारिश आहे, सच पुछो, बार बार वीडियोज़ में आउं इहो अर्ज़ु करे चुको आहियां त बाबा हीउ चैनल मूं कमाइण जे लाइ कोन ठाहियो आहे। मूंखे 3 वक़्तनि जी मानी मिली थी वञे, पोरियो कयां थो, 2 अखर लिखां थो, उन जा मूंखे पैसा मिलनि था, मूंखे नौकिरी मां 5 रुपया मिली था वञनि ऐं मुंहिंजो गुज़र सफ़र थी थो वञे। ही पंहिंजे माण्हुनि खे, जेके असांजा माण्हू अणॼाण आहिनि, अदियूं ऐं अणॼाण मूं संग सुञाणे न कयो, असां जेके ही सियासी संग ॻंढिया आहिनि, उन्हनि संगनि खे सुञाणण जी ज़रूरत आहे। उन जे लाइ इहे सभई वाता थो करिया, उन जे लाइ सभई इहे दाहूं ऐं अंदरि जेका पीड़ा आहे उहा आवाज़ ॾाढो ज़ाहिर थो करिया। सो मूंखे उमेद आहे मुंहिंजा दोस्तो, तव्हां लतीफ़ टीवी ते झरझंद पहुचाईंदो, हर पंहिंजे दोस्त खे पहुचाईंदो, हर दोस्त ॾांहुं मोकिलींदो, उनखे चवंदो बाबा ही ॾिस, ही ॿुध, कमेंट कर, तनक़ीद कर, शेयर कर, लाइक कर, सब्सक्राइब कर, त जीअं असीं फिटाई साईं जे फ़िक्र खे
सिंध जे हर माण्हू ताईं पहुचायूं ऐं असां निजात जे उन सफ़र ते हली पऊं जंहिं निजात में असांजो वक़ार ऐं असांजी इज़त ऐं असांजी तरक़ी समाए हक़ मौजूद थी लतीफ़ सदा सलामत